नाज़रीन ॿिए पासे ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जा बरसाती बोर्ड मुतासिर लाइ वाइदा पूरा थींदे नज़र अची रहिया आहिनि। पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त बरसाती बोर्ड मुतासिर लाइ फंड जारी करण जी ख़ातिरी ते हू इसहाक डार जा तौरा मञीनि था। हुकूमत मुल्क खे चैलेंजनि मां छुटकारे लाइ कोशिशूं करे रही आहे। सभिनी खे गॾिजी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे मज़बूत करणो पवंदो। जहिड़े नमूने शहबाज शरीफ़ कमु करे रहियो आहे अहिड़ो मिसाल नथो मिले। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जा बरसाती बोर्ड मुतासिर लाइ वाइदा पूरा थींदे नज़र अची रहिया आहिनि। पॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त बरसाती बोर्ड मुतासिर लाइ फंड जारी करण जे ख़ातिरी ते हू इसहाक डार जा थोरा मञीनि था। हुकूमत मुल्क खे चैलेंजनि मां छुटकारे लाइ कोशिशूं करे रही आहे। सभिनी खे गॾिजी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे मज़बूत करणो पवंदो। जहिड़े नमूने शहबाज शरीफ़ कमु करे रहियो आहे अहिड़ो मिसाल नथो मिले।